5 नंबर आहे पॉइंट जेका आहे तव्हांजा ओन थॉट। जॾहिं तव्हांखे को थॉट ईंदो आहे त उन जा ॿ टाइप्स हूंदा आहिनि थॉट जा। हिकिड़ो थॉट इनकमिंग हूंदो आहे, हिकिड़ो आउट गोइंग हूंदो आहे। इनकमिंग थॉट जेको तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो पिया था, ऐं आउट गोइंग थॉट जेको तव्हां उन खे सोचे करे फोकस करे उन ते तव्हां वरी ॿिए कंहिं कम में आणियो। फॉर एग्ज़ाम्पल तव्हांखे थॉट मिलियो, हाणे उन थॉट ते तव्हां फोकस ॾिनो। जॾहिं तव्हां उन थॉट ते फोकस ॾींदो त उहा शइ तव्हांजी इमोशन में कन्वर्ट थींदी। इनकमिंग थॉट में अलाए केॾा थॉट्स बि ईंदा आहिनि जिन ते तव्हां फोकस न कंदा आहियो त उनजा इमोशन न ठहंदा आहिनि, बट जंहिंखे तव्हां आउट गोइंग में कन्वर्ट कंदा आहियो त उन ते तव्हांजो इमोशन ठहंदो आहे। इमोशन ठही करे तव्हांजो बिलीफ ठहंदो आहे। जॾहिं बिलीफ ठहंदो आहे त पोइ तव्हां कंफर्मेशन कंदा आहियो उन शइ जी। फॉर एग्ज़ाम्पल तव्हांखे केरु चवे थो, मूंखे केरु चवे थो त जेको आहे तव्हांजो सेशन ही कीअं आहे, त मूंखे इहो थॉट मिलियो। जॾहिं मां इन ते फोकस कंदुमि त इन खे आउट गोइंग में कन्वर्ट कंदुमि। आउट गोइंग में इहो थॉट कन्वर्ट थींदो त मुंहिंजा इमोशन डेवलप थियणु शुरू थींदा। जॾहिं इमोशन डेवलप थियणु शुरू थींदो त मां बिलीव करणु लॻंदुमि त वाकई मुंहिंजो सेशन सही न आहे, ऐं उन खां पोइ मां कंफर्म कंदुमि। मां वरी पंहिंजे वीडियोस खे, पंहिंजे सेशंस खे रिव्यू कंदुमि, कंफर्मेशन कंदुमि त मुंहिंजो किथे ही जेको आहे शइ ख़राबु आहे। ऐं वरी जेका मूंखे उन आउट गोइंग थॉट ते मां फोकस करे ऐं उन ते कंफर्मेशन कई त पोइ मां कन्विक्शन कंदुमि त वाकई मुंहिंजो थॉट ख़राबु मुंहिंजो ही सेशन ख़राबु आहे ऐं मुंहिंजो उहो बिलीफ ठही वेंदो। जॾहिं जेको आहे तव्हां कन्विक्शन कंदो त तव्हांखे ॿ शयूं साम्हूं हूंदियूं अथव। त चवंदा आहिनि त फोकस क्रिएट्स अटेंशन। जंहिं थॉट ते फोकस कंदो उन थॉट ते अटेंशन जेका आहे तव्हांजी डेवलप थींदी। अटेंशन डेवलप थींदी त तव्हांजी इमोशन बि तव्हांजा डेवलप थींदा, तव्हांजा बिलीफ डेवलप थींदा, तव्हां कंफर्मेशन करणु लॻंदो त तव्हां छो नथा, जॾहिं तव्हां हिकु शइ छो नथा तव्हां पंहिंजे थॉट ते कंट्रोल रखो। इनकमिंग थॉट तव्हांजा कंट्रोल में न आहिनि, बट आउट गोइंग थॉट तव्हांजे कंट्रोल में हुअणु घुरिजे। उन खां पोइ जेकॾहिं तव्हांजी हीअ साइकिल ठही थी वञे, जेका हीअ साइकिल तव्हांखे नज़र अचे थी, थॉट, इमोशन, बिलीफ, कंफर्मेशन, कन्विक्शन वारी, त तव्हां हिन में अची वेंदो लॉ ऑफ हिप्नोटिक रिदम में अची वेंदो। त पोइ तव्हां अनकॉन्शियसली ही शइ कंदा वेंदो पिया। मिसाल तौर तव्हां हिन थॉट खे पकड़े छॾियो त माण्हुनि मूंखे चयो त यार तूं नथो करे सघीं ऐं तो में कैपेबिलिटी कान्हे का। इहो थॉट तव्हां पकड़े छॾियो त इन थॉट जी हीअ साइकिल ठही वेंदी ऐं इहा लॉ ऑफ हिप्नोटिक रिदम में हली वेंदी। अनकॉन्शियसली इहा तव्हांजो रिदम पियो हलंदो, हिप्नोटिक थी वेंदो, हिप्नोटाइज़ थी वेंदो ऐं इहा पई शइ हलंदी। सो बहितर अथव त जॾहिं इनकमिंग थॉट अचे त उते ब्रेक ॾियो, आउट गोइंग थॉट में उनखे